अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन खबर तव्हां शेयर कंदा हलूं हिन बेहतरीन ड्रामे के बारे में। जी हाँ दोस्तों, सिंधी शोबे के हवाले से ज़बरदस्त अपडेट अची चुकी है। तव्हां दोस्तन के नाव कंदासीं ऐं तव्हां दोस्तन के इहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं त हाणे नवां ड्रामा, नयूं फिल्मां ऐं नयूं ॻाल्हियूं तव्हां सां अॼु मूं शेयर करणियूं आहिनि। जी हाँ दोस्तों, इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी अहिड़ा अदाकार जेका पुराणे ड्रामनि में कमु कंदा हुया उहे गुम थी विया। अॼु ताईं उहे जेको आहे वरी नवे ड्रामनि में एड न आहिनि थिया ऐं तव्हांखे असांखे वॾो इंतज़ारु आहे। जीअं ॾिस खानू खर मग़ज़ हूंदो, उहो हिन टाइम ताईं नए ड्रामे में कोई एंट्री न आहे हई ऐं बहितरीनु एक्टर हुयो। काफ़ी ॿिया एक्टर हुया। काफ़ी दोस्तनि जा कमेंट मां पढ़ंदो आहियां यूट्यूब ते, फेसबुक ते, त इहे कमेंट कंदा आहिनि त यार इहे पुराणा अदाकार वरी ड्रामनि में अचनि। दोस्तों, असांखे पाण खे इन शइ जो इंतज़ारु आहे, इहे सुठा अदाकार ॿीहर हिकु भेरो ड्रामनि में अचनि, अञा ड्रामा बहितरीनु थी वेंदा। हाणे ॾींहों ॾींहुं नवां चहिरा ड्रामनि में अचनि था। दोस्तों, नवां चहिरा इन लाइ ड्रामनि में अचनि था त नवां चहिरा घणो पैसा ॾींदा आहिनि, पुराणा अदाकार पैसा वठंदा आहिनि। इन जे करे नवे चहिरनि खे ड्रामनि में एड कयो थो वञे।